हाय गाइस। हाय गाइस। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। हाँ हिनखे बि सिंधी अचे थी माना लॻे थो हिनखे न ईंदी आहे सिंधी हिनखे अचेसि थी। हाँ मूंखे ईंदी आहे मस्तु सुठो छोकिरो आहियां मां। हा हे जाम सुठो छोकिरो अथव। नालो ॿुधाए पंहिंजो। मुंहिंजो नालो आहे देव पंजाबी। देव पंजाबी वाह भाई वाह। हिन जो नालो छा आहे? हिन जो मिस्टी नालो पंजाबी। अरे सिंधीअ में ॿुधाए न। सिंधी में कीअं ॿुधाइबो आहे? ईअं ई त ॿुधाइबो आहे न नालो। अच्छा ये सिंधीअ में ॿुधाई। हा तो अॼु असां छा ॻाल्हाईंदासीं? असां अॼु छा तव्हां ॿुधायो सुभाणे कहिड़ो ॾिणु आहे उन बारे में ॻाल्हायूं। हा सुभाणे छा आहे? सुभाणे आहे थधिड़ी। हाँ थधिड़ी थधिड़ी छा थींदो आहे? थधिड़ी में असां घर जी लेडीज़ खे आराम ॾींदा आहियूं। हाँ सॼो ॾींहुं आराम कनि वेठियूं अञा हिकिड़ो ॿियो ॾींहुं आराम ॾियो न। ईअं आराम न इहो परंपरा हलंदी आई आहे जाम सालनि खां कि लेडीज़ खे जीअं रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में कमकार करणा था पवनि खाधा ठाहिणा था पवनि सुठे नमूने त ईअं हिन ॾींहं ते हिकु ॾींहुं पहिरियों ई अरे खिल त सही छोकिरी खिले ई नथी सिंधी ईंदी न त किथां खिलंदी। सिंधी आई न सिंधी है ना तुम? मेरे को ऐसा सिंधी आता है। हाय आप कैसे हो? नहीं ये तो हिंदी है। सिंधी में जैसे मैं बात कर रहा हूँ ना ऐसे समझो। हाय देख मैं बताओ कौन सा हिंदी है। छा तो ॾिसी छा तो ॾिसी हे सिंधी आहे ही छोकिरी सिंधी आहे। सिंधी सिक पुट सिंधी 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 अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली। हाँ हे ॾिस हे बि तोखे सेखारे थो आहिस्ते आहिस्ते सिखी वेंदी है। ठीकु आहे न? ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे। आहिस्ते आहिस्ते सिखी वेंदी है। हा त असां किथे वियासीं? घर में हा, घर में त आहियूं पर वीडियो में किथे वियासीं? वीडियो में असां परंपरा जूं ॻाल्हियूं पिया कयूं। हा परंपरा जूं ॻाल्हियूं त परंपरा ईअं हुई कि लेडीज़ खे कुझु वक़्त लाइ आराम ॾियण लाइ हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो हुयो साल में जंहिंमें लेडीज़ खे आराम ॾियण लाइ खाधो न ठाहिणो पवंदो हिकु ॾींहुं पहिरियों ई ठाहे छॾींदा हुआ ऐं उहो ई खाधो थादो करे माना थधो करे जंहिंखे थधिड़ी चई वेंदी आहे उहो खाधो थधो करे खाइबो आहे। ॿिए ॾींहं ते उहो ई खाधो खाइबो आहे ॿियो को खाधो हुन सां गॾु न खाइबो आहे ऐं थी सघे त चुल्ह बि हिकिड़ी गरम रखबी आहे हिकु थधी रखबी आहे। पहिरियों त ॿई चुल्हूं गरम थधियूं रखंदा हुआ हाणे थोरो रवाज़ु बदिलजी चुको आहे समाज जीअं बदिलजियो आहे। अरे खिल त सही छोकिरी त उन हिसाब सां अॼु जे ज़माने में हिकु चुल्ह थधी हिकु चुल्ह गरम ईअं रखंदा आहिनि त हुन छा छा खाइबो आहे? सभु खाइबो आहे न छा जेको ठाहींदा आहिनि। छा ठाहींदा आहिनि? मिठो लोलो ठाहींदा आहिनि। लोलो हा लोलो छा थींदो आहे? लोलो मिठो हूंदो आहे मस्तु गोल गोल ईअं रोटी वांगुरु थुल्हो ईअं ठाहींदा आहिनि। अच्छा हा त ॿियो छा खाइबो? लोले सां गॾु भाॼी ठाही वेंदी आहे चङे क़िस्मनि जूं भाॼियूं ठहंदियूं आहिनि उन खां पोइ लोली ठहंदी आहे। लोली उहा लोली लोली उहा लोली न बाबा इहा ॿी लोली ईंदी आहे लोली हुनखे चवंदा आहिनि कोकी। अच्छा वो कोकी जेकी मम्मी ठाहींदी आहे कोकी फुल्को। हा उहा ई जेकी मां ॾहीअ सां खाईंदो आहियां। हा ॾहीअ सां खाईंदो आहे न। हा मस्तु मज़ो ईंदो आहे टंक टका टका टन टंक टका टका। हाणे हिन ते डांस करण जी ज़रूरत हुई? न डांस करण जी ज़रूरत त न हुई। हा त हाणे ॿुध लोला ठाहिबा आहिनि लोलियूं ठाहिबियूं आहिनि मूंखे होॾे ॾिस मूंखे न ॾिस होॾे ॾिस सॼो ॾींहुं खिले थी वेठी छोकिरी। कोकियूं ठाहिबियूं आहिनि भाॼियूं ठाहिबियूं आहिनि रायता ठाहिबा आहिनि। छा थो खणी? रायतो वणंदो आहे जाम। बसि सुभाणे ठहंदो न सुभाणे खाइजे छोकिरी सुभाणे ठहंदो सुभाणे खाइजे ठीकु आहे? हा सुभाणे सॼो मां खाई। सॼो तूं न खा बाबा ॿियनि जे लाइ बि रखिणो आहे ॿिया बि खाइनि न संगी साथी मिट माइट सभिनी खे खाराइबो। अच्छा ठीकु आहे सुभाणे दादी वादी खे घुराइजो बाबा दीदीअ खे घुराइजो हीअ दीदीअ खे घुराइजो सभिनी खे खाराईंदासीं। हा ठीकु आहे
त छा किथे हुयासीं असां? असां घर में वीडियो में किथे हुयासीं? छा पिया ॻाल्हायूं असां? वीडियो में असां ॻाल्हायूं पिया कोकी लोली ॾही वड़ो रायतो। हा बराबरि बराबरि। हा त ईअं थींदी आहे थधिड़ीअ जो रस्म ऐं शाम जो वञी लेडीज़ मैं बोलूं? हिंदी में बात नहीं करो मन्ना, अरे तव्हांखे तकलीफ़ होएगा। अरे मेरे को भी करना है। ॻाल्हाए पुट ॻाल्हाए। हिनखे हिंदी थोरी असांजी सिंधी घटि वधि ईंदी आहे त हिंदीअ में ई ॻाल्हाईंदी। ॿुधाए चावल, भाजी, चपाती, आलू, फुल्का, सब। फुल्को हिन छोकिरीअ खे सम्झायो न अथवसि छा? हिन दीदीअ खे फुल्को वुल्को न मिलंदुसि सुभाणे। मथां हे चए फुल्का खपनि, भाॼियूं खपनि, चांवर खपनि। मैंने क्या बोला? कुछ नहीं बोला ऐसा। ये आपने बोला ना चावल फुल्का भाजी, ये चावल नहीं मिलेगा, फुल्का नहीं मिलेगा, लोला और लोली कोकी ये सब मिलेगा। जो अभी मम्मी बना रही है ना वही मिलेगा मन। तव्हांखे कल वही मिलेगा। हाँ उधर हे सैंडविच सिंधी ऐं हिंदी गॾु छो था कयो तव्हां? हे ॾिसो पुठियां सुभाणे चङा माण्हू छा कंदा आहिनि, देखो हिकु दफ़ो मम्मी हिकु ने वेलो क्या बनाया? अरे ये क्या है? सैंडविच। बर्गर। बर्गर न आहे बाबा, सैंडविच आहे। हिकु ॾींहुं पहिरियों हे खाई सघिबी आहे। ॿिए ॾींहं ते बि त खाइनि था अॼुकल्ह चङा ॼणा। हा ॿिए ॾींहं ते बि था खाइनि। त चङा ॼणा हिकु वेलो खाईंदा आहिनि, सुबुह जो थाधो जेको थधो खाधो ठहे थो। शाम जे टाइम ते चङा ॼणा सैंडविच था ठाहिनि। अॼुकल्ह थी चुको आहे हिन प्रथा खे 4-5 साल थी चुका आहिनि। सैंडविच था ठाहिनि, सलाद सैंडविच। ये छोकिरी वीडियो में ध्यानु ई न अथसि। एंड कढी छॾियोसि प्याज रखी है। वीडियो मां कढी छॾियोसि। न दीदी आहे तुंहिंजी, वॾी दीदी आहे, कॾहिं बि न ॻाल्हाइबो आहे। हा ठीकु आहे न। मुंबई में रक्षाबंधन जो असां कसम जो खई आहे भाउरनि खे। हा दीदियुनि खे सभिनी खे रक्षा जो करणी आहे। हा ॿधी वई तोखे रखड़ी ॿधी आहे? हा ॿधी आई न। छा ॾिनसी गिफ्ट? कार ॾिनीमांसि। कार? हाँ मेरी फेवरेट कार है। कार दिया क्या आपको इसने? नहीं। बोल रहा है कार दिया। हाँ कार दिया मस्त छोटे बच्चों का। हैं? गिफ्ट न मिली हिनखे, गिफ्ट जे जॻह ते हे पाण आयो हुयो रक्षाबंधन जे ॾींहं ते। त ईअं थींदो आहे थधिड़ीअ जो जेको असां प्रथा या थधिड़ीअ जो जेको बि असां ॾिण वार मल्हायूं था, त ईअं थींदो आहे थधो खाधो वेंदो आहे, थधो पचायो वेंदो आहे हिकु ॾींहुं पहिरियों। नेक्स्ट डे ते माना ॿिए ॾींहं ते जंहिं ॾींहुं थधिड़ी आहे उन ॾींहं ते काओ बि चुल्ह न ॿारबी आहे। ॿाहिरां खाइबो आहे छा? ॿाहिरां न खाइबो आहे पुट, ॿाहिरां छो खाईंदासीं? हा होटल में वञी करे खाईंदासीं त मस्तु। काई ज़रूरत न आहे होटल वोटल में वञण जी, घर में ई सभु ठहंदो आहे। ठीकु आहे त सुभाणे हाणे अॼु थधिड़ी आहे सुभाणे आहे सुभाणे आहे त पचाइनि अॼु छो था? इन करे था पचाइनि न, जीअं अॼु गरम हुजे सुभाणे ते थधो थी वञे। अच्छा ईअं। हा ठीकु आहे सुभाणे मस्तु सुठा सुठा आइटम खाइनि। छा थो करे? छा थो करे? अरे यार ईअं छॾियो हाणे तव्हां मूंखां न पुछो मां छा थो कयां। ठीकु आहे त सुभाणे जेको थधिड़ीअ जो पर्व आहे, तव्हां सभिनी खे थधिड़ीअ जूं लख लख वाधायूं। पंहिंजो ऐं पंहिंजे परिवार जो ख़्यालु रखो, सुठा सुठा ताम ठाहे करे खाओ ऐं पंहिंजे मिटनि माइटनि खे बि खारायो। जय झूलेलाल। जय झूलेलाल। छा थियो? किथे थो वञे? झूलेलाल। टक 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 सिंधी बाणी बोली अठड़ी बाणी बोली होए सिंधी बाणी बोली अठड़ी बाणी बोली। बाय टाटा सभी के जय झूलेलाल। और जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। ठीक है जय श्री कृष्ण।